अस्सलाम वालेकुम। अल्हम्दुलिल्लाह ज़िंदगी जो हिकिड़ो ॿियो सुहिणो ॾींहुं शुरू थी चुको आहे ऐं हिन महिल थियण वारा आहिनि तक़रीबन 11। कुझु टाइम आहे 10 मिंट खनि हूंदा ऐं जेको आहे कम वारी माई कमु करे हली वई आहे। सुराण अॼु घर में आहे छो त इमाम साहिबनि जे 40 जी मोकल आहे, स्कूल बंदि आहिनि ऐं मां सुबुह खां सना सना काफ़ी सारा कम करे चुकी आहियां। ऐं हाणे जीअं जीअं वक़्तु गुज़रंदो, जीअं जीअं ॾींहुं अॻियां वधंदो वेंदो, तीअं तीअं कुझु न कुझु कमकार बि अॻियां वधंदा वेंदा। ऐं ज़रूरी न आहे त असां चऊं त कुझु ख़ासि मूं कयो अॼु। हीउ जेको असां रोज़ु कयूं था इहो ख़ासि आहे। मानी पचाइणु, थांव धोइणु, घर खे संभालणु, सना सना जेके आहिनि रोज़मर्रा जा कम करणु, इहे सभु बि ख़ासि कम आहिनि। इहे नंढड़ा नंढड़ा आम कम इहे तमामु ख़ासि कम आहिनि। अगरि इहे असां न कयूं त असांजो घर त रुली वेंदो न। तंहिंजे करे ईअं न सोचिजे त अॼु मूं कुझु ख़ासि न कयो, इहे सभु ख़ासि आहे। सो जेको माण्हू पंहिंजे हंध बिस्तरे मां उथी पंहिंजे घर जे लाइ, पंहिंजी फैमिली जे लाइ पंहिंजो पाण जी ज़ात खे छॾे टाइम कढे थो ऐं कमु करे थो, उन कुझु ख़ासि कयो। ठीकु आहे। सो सभई ख़ासि आहियो जेके जेके अहिड़नि कमनि में मसरूफ़ आहियो। सो हाणे ॾिसूं था त अॼु मां छा छा थी कयां। सो ॾींहुं शुरू थी चुको आहे त कम जी बि शुरूआति थी चुकी आहे। हिते मां कल्ह जेको चिकन बॉइल करे रखियो हो ऐं इन जूं हॾियूं वग़ैरह कढी छॾियूं, सो हिते उहो कढी रखियो आहे। थोरो हिन जो टेम्परेचर जेको आहे नॉर्मल थींदो त उन खां पोइ मां हिन जा कबाब ठाहींदमि। ऐं अॼु जेको आहे थांव नए टुवाल ते अची विया आहिनि। पुराणो टुवाल सुबुह असां ॾेई छॾियोसीं कचिरे वारे खे। ऐं उनखां सवाइ हीअ 2 मां टुक जूं वीडियोज़ ठाहियूं हुयूं जेके अञा ताईं मां अपलोड न कयूं। वजह सिर्फ़ु इहा ई त हे मुंहिंजो कंप्लीट थियल न हो त जीअं मां हिन जे टाइटल ते फ़ोटो ॾेई सघां। असां यूट्यूब जी लैंग्वेज में हुनखे चइबो आहे थंबनेल। ठीकु आहे। सो थंबनेल जे लाइ मूंखे कंप्लीट गुल खपे पियो। हीअ कंप्लीट कयो त ऐं हिन खे बसि थोरो मां अॻियां वधायो आहे त जीअं मां इहे 2 वीडियोज़ बि शेयर करे सघां। सो हिते वेठे वेठे इहो कमु बि कयमि ऐं उनखां अलावा हाय हिन बॉक्स खे ॾिसी ॾिसी त मां ख़ुशि थी थियां। यकीन कयो हिन में मां लेसिस बि विझी रखियूं आहिनि ऐं छो त हिनखे सॼी राति मां ईअं ई छॾे ॾिनो हो ऐं हाणे हिन में आईंदा मुंहिंजूं लेसिस हूंदियूं त बसि रोज़ु ॾिसंदी रहंदमि, ख़ुशि थींदी रहंदमि इलाही अरसो। ऐं उनखां सवाइ मां चयो त राति जो मां पाठा कटींदमि त हीअ पाठा मूं कुझु कटिया बि, कुझु बेस ठाहिण जी बि कंहिं शइ जी मां कोशिशि कई, पर पोइ छा थियो जो मुंहिंजी ग्लू खुटी पई। हीअ मूं वटि आख़िरी ट्यूब आहे, न त 2 2 3 ट्यूब्स जेके आहिनि मूं वटि स्पेयर में हूंदा आहिनि। पर ॾिसो त मां कमु बि इलाही थी कयां। उन ॾींहुं जेको मूं उन टिकर जे ढकणनि जी ठाही वीडियो जेको डेकोरेशन, उन में इलाही मुंहिंजो लॻो ग्लू ऐं हिन बॉक्स ते इलाही सारो ग्लू लॻो त इहा ज़ाहिरी ॻाल्हि आहे मुंहिंजो यूज़ बि थींदो थो रहे। सो हाणे सोचां थी त ॿाहिरि वञां ऐं पोइ ॾिसां थी अगरि ॿाहिरां मूंखे ग्लू मिली वई त मां इहो अॼु वारो प्रोजेक्ट जेको आहे कंटिन्यू कंदमि। अगरि न मिली सघी त पोइ अॼु मां कुझु ॿियो कमु जेको आहे स्टार्ट कंदमि। पोइ हिन पाठे वारे खे मां छॾे ॾींदमि प्रोजेक्ट खे। ठीकु आहे। सो ॾिसूं हाणे ॿाहिरि वञूं था, मां सुराण चकर हणींदासीं, जेको वठी ईंदासीं उहो बि तव्हां सां शेयर कंदासीं। असां 2 ॼणियूं निकिताऊं ॿाहिरि, वञूं था दुकान ते पंहिंजे ज़रूरी कमकार सां। कॉलोनी जी सफ़ाई थी रही आहे रेगुलर जीअं रोज़ु थींदी आहे। ऐं हिते शायदि कंहिंजे घर में कुझु कंस्ट्रक्शन वर्क आहे उहो पियो थिए ऐं सन्नाटो लॻो पियो आहे, ख़ामोशी आहे ज़ाहिर करे। सफ़ाई सुथराई ॾिसो, एॾो मज़ो, एॾो सुकून ईंदो आहे जो मां ॾाढी ख़ुशि थींदी आहियां त हिते चङो थियो त अची असां रहियासीं। असां थी आयासीं ॿाहिरां ऐं इहे एंट्रेंस वटि जेका इस्त्री टेबल पई हूंदी आहे, सामान अची उते रखियो आहे जेको वठी आया आहियूं। अटो एज़ यूजल ख़तमु पियो थिए त जेसिताईं हाणे तारीख़ वांदो थींदो सैटरडे ते त वठी ईंदो, तेसिताईं असां 5 किलो अटो वठी आयासीं। ऐं मूंखे वॾो ट्यूब बि मिली वियो ग्लू जो। पापा वरिता, अंडा वरिता, ब्रेड वरिती ऐं हिकिड़ी ड्रिंक वरिती सुरहाण। अलाए छा ठाहींदी हिन मां, अलाए कहिड़ा कहिड़ा ड्रिंक, मॉकटेल, पंचेस, कॉकटेल, अलाए छा छा ठाहींदी रहंदी आहे। सो हाणे कमु कंदमि शुरू। सभिनी खां पहिरियों मां कबाब ठाहींदमि। कबाब ठही विया, इहे हाणे वेंदा फ्रीज़र में। ऐं हाणे मां शुरू कंदमि पंहिंजो उहो प्रोजेक्ट जेको पाठनि मां मूंखे ठाहिणो आहे। ऐं उन में मूंखे काफ़ी सारो टाइम लॻंदो। उहो कंप्लीट करण खां पोइ उहो मां तव्हांखे शेयर कंदमि, ॾेखारींदमि जेको मां राति जो सर्किल जेके पाठा आहिनि उहे कटे रखिया। सो उन में मूंखे घणो वक़्तु लॻी वेंदो, पोइ थी सघे थो उनजे करे मुंहिंजो हीउ व्लॉग जेको आहे थोरो नंढो बि थी वञे त ख़ैरु आहे, का ॻाल्हि न आहे। सो हीउ कबाब हलिया विया फ्रीज़र में। हाणे मां शुरू कयां थी पंहिंजो उहो प्रोजेक्ट।
टाइम थिया 1:15 अज़ान अची विया। सो मां वेंदमि नमाज़ पढ़णु। ऐं हीअ जेका वीडियो मूंखे ठाहिणी आहे अञा ताईं मां शुरू न कई आहे, छो त मूंखे हिते तयारीअ में ई इलाही टाइम थो लॻे। का बि क्राफ्ट जी या कुकिंग जी या का बि अहिड़ी वीडियो ठाहिण जे लाइ इलाही सारो कमु एडवांस में करे छॾिबो आहे, करिणो पवंदो आहे, त जीअं पोइ वीडियो ठाहिण में टाइम घटि लॻे। न त अगरि सॼो प्रोसेस साम्हूं वेही कजे त पोइ उन में इलाही सारी देरि थी लॻे। सो मां कुझु कमु करे चुकी आहियां, हाणे नमाज़ पढ़ी ईंदमि त उनखां पोइ अची मां शुरू कंदमि हिन प्रोजेक्ट जी वीडियो ठाहिणु। सो हीअ टेबल ठाहे मां ॾाढी ख़ुशि थी थियां। 3 पहिरीं जी नमाज़ जो टाइम थी वियो आहे ऐं मूं हिन ते सिर्फ़ु ईअं टेम्पररी डेकोरेशन कई आहे। इहो ईअं न रखिबो ऐं फाइनली जिते रखंदमि उहो बि शेयर कंदमि। हीउ नंढिड़ो स्टूल मूं वरितो 800 रुपए जो ऐं हीअ वॾी टेबल वॾो स्टूल मूं ठाहियो आहे कुझु न में, यानी हिकिड़ो ग्लू जो ट्यूब लॻो आहे मुंहिंजो बसि, बाक़ी त सभु मटीरियल घर मां आहे। सो वञा थी 3 पहिरीं जी नमाज़ पढ़णु ऐं ज़रूरु ॿुधाइजो त तव्हांखे कीअं लॻी आहे, तव्हांखे पसंदि आई न आई। सो मां ॾाढी ख़ुशि आहियां इन टेबल खे ठाहे। सो हेॾी सारी टेबल ठाहिण खां पोइ बि हिते इलाही सारा पाठ बचिया पिया आहिनि अञा। सुभाणे वरी इनशाला हिननि मां कुझु ठाहींदमि। मां चाहियां थी जल्दी जल्दी इहे जेके यूज़ बि थी वञनि ऐं हितां जी कचिरो बि हटी वञे ऐं का कम जी शइ बि हिकिड़ी क्रिएट थी पए। हिते ग्वार बॉइल थी थिए। असां हमेशह ग्वार खे कटे बॉइल करे रखंदा आहियूं, पोइ जीअं जल्दी पचाइणी हूंदी आहे त पचाए वठंदा आहियूं, जीअं देरि सां पचाइणी हूंदी आहे त फ्रीज़ करे छॾींदा आहियूं। ऐं मूंखे लॻी आहे बुख, सो मां खावां थी कुझु सङर, ईअं हां झल जे लाइ ज़रूरी आहे कॾहिं कॾहिं। सो कंहिं महिल मानी में देरि हूंदी आहे त पोइ अहिड़ो ई कुझु खाइण ते दिलि चाहींदी आहे। सो फ़िलहालु मां सङर बि खाईंदमि ऐं साम्हूं पंहिंजी नंढड़ी ठहियल टेबल खे ॾिसी ख़ुशि बि थींदमि। उनखां पोइ मां वेंदमि पाणी ॾियणु प्लांट्स खे ऐं पोइ वरी तव्हां सां मिलां थी। कुंडियुनि खे पाणी ॾेई आयमि, उनखां पोइ 15-20 मिंट मूंखे लॻा आहिनि कपिड़े जा पीसिस ॻोल्हण में, छो त मूं वटां कपिड़ो ॻोल्हणु कोई आसानु कमु न हूंदो आहे। हीउ मुंहिंजो कुशन आहे जेको मुंहिंजे हर वक़्तु हंध ते हूंदो आहे, रीडिंग में या फ़ोन इस्तेमालु करण में मां यूज़ कंदी आहियां। त हिन जा कवर मुंहिंजा तक़रीबन सभु पुराणा थी विया आहिनि ऐं हीउ हिकिड़ो 2 बचा आहिनि, उन्हनि खे मां वारे फेरे सां चेंज कंदी रहंदी आहियां। सो मूं सोचियो पंहिंजे लाइ हिकिड़ो कुशन कवर ठाहियां नओं। त हीउ जेको प्रिंट तव्हां ॾिसो था, इहो मूंखे एतिरो ई पीस मिलियो कपिड़े जो। हीउ सम्झो सवाई कपिड़े जी चऊं, जीअं पाव मीटर सही न आहे, सिंधीअ में सवाई चवंदासीं, ठीकु आहे। एतिरो ई विकिरो, हीअं पटो आहे, पर हिन जो प्रिंट तव्हां ॾिसो, तव्हांखे अंदाज़ो थी वेंदो त हीउ प्रिंट मूंखे केॾो वणियो हूंदो। सुयूं, धागा, सिलाई मशीनूं, कैंचियूं, बटण ऐं पिन्स जेके आहिनि मां पाण इहे यूज़ कंदी आहियां, सॼियूं इहे वारियूं पिन्स, ऐं उनखां अलावा पिन कुशन्स आहिनि हीअ सुहिणा सुहिणा। त मूंखे प्रिंट ॾाढो वणियो, अलाए कॾहिं खां साल खां त पियो हूंदो त इहो मां पंहिंजे लाइ इन जो कुशन कवर ठाहींदमि। उनखां अलावा हीअ आहे सुराण जो कुशन, सुराण जे पलंग ते हूंदो आहे। सुराण खे मां बर्थडे में गिफ्ट कयो हो ऐं हिन में डायरेक्ट कपां भरियल आहे, पॉलिस्टर भरियल आहे। सो धोई हीअ बि हाणे डल थी वियो आहे, फिटी वियो आहे, त मूं चयो हिन खे बि हिकिड़ो ॿियो नओं कवर सिबी ॾियांसि। त इन जे लाइ मां हीउ कपिड़ो खयो आहे। हीअ तव्हां प्रिंट ॾिसो। सुराण खे कुकिंग जो जुनून आहे ऐं अलाए केॾा कुकिंग जा बुक्स त हर वक़्तु वठंदी रहंदी आहे, त मूं सोचियो हीअ कुकिंग सां रिलेटेड आहे। हिन ते सॼो जेको आहे किचन जो सामान ऐं कुकिंग सां रिलेटेड सामान छापियल आहे, त इहो मां हिन मां सुराण जो कवर ठाहींदमि। ऐं ॿियो मूं तव्हांखे चयो त हिन ते मां हणंदमि हैप्पी फेस। इहे टॉवल जा जेके कट पीस मां वठी आई हुअमि, त हिन जी किनारी तव्हां मोड़े छॾी ऐं हिन ते हीअ हैप्पी फेस मां ठहियलु आहे, फोम पयल अथसि अंदरां, त मूंखे यादि अची वियो त हीअ आहे, त हिन जी मां हिन ते सिलाई करे वेंदसि। सो इहे कम आहिनि ऐं हाणे तक़रीबन 6 वॼी कुझु मिंट थिया आहिनि, 6:15 ताईं अची वेंदी आहे अज़ान। सो इहे जेके कम आहिनि, थी सघे थो मां राति जो देरि ताईं करे वठां या मां सुबुह जो उथी पोइ कयां, सो ॾिठो वेंदो। सुभाणे मूंखे काफ़ी सारा ॿिया बि कम आहिनि। अहिड़ी ॻाल्हि आहे, रोज़ानो ज़िंदगी आहे त रोज़ु कम आहिनि। त इन खां पोइ जेको थींदो तव्हां सां शेयर कयां थी। सो हाणे पचाईंदमि मां राति जी मानी ऐं चांवर पचंदा लाज़मी। कबाब बि ठाहिया अथमि, या पटाटा तरींदमि या कबाब तरींदमि। ऐं पालक दाल पचाईसीं कल्ह, उहा पई आहे, असां ॾाढे शौक़ु सां खाईंदा आहियूं। ऐं हूअं बि जॾहिं का अहिड़ी शइ हुजे ड्राई जेका फ्राइड हुजे, त उन सां असांखे कुझु न कुझु काई आली शइ खपंदी आहे, पोइ लाज़मी दाल हूंदी आहे। जेकॾहिं मच्छी तरींदा आहियूं त उन सां टमाटनि जी चटणी ठाहींदा आहियूं। सो ईअं ॿारनि जी पसंदि जो बि ख़्यालु रखिबो आहे। न त मां त अहिड़ी बि आहियां त खीर चांवर खाई आराम सां सुम्ही पवां। सॼी उमिरि खां खीर चांवर जेको हूंदो आहे मुंहिंजो इंतिहाई पसंदीदा खाधो हूंदो आहे। मंझंदि जो ॾही मानी या लस्सी मानी, राति जो खीर चांवर, सुबुह जो बि ईअं ई कुझु हल्को फुल्को। सो बाक़ी इंसान आहे, दिलि त दिलि आहे, इलाही दफ़ा फरमाइशूं बि कंदी आहे, उहे पूरियूं कंदी आहियां।
सो जेको कुझु ॿारनि लाइ पचाईंदी आहियां उन में मुंहिंजी पसंदि बि जो कम बि थी वेंदो आहे। बाक़ी जेकॾहिं मूंखे पंहिंजे लाइ हुजे न त मां ॾाढो सवा सादो खाधो खाइण वारी आहियां। इन करे न त मूंखे पचाइण ते मर्ज़ी न आहे, बल्कि इन करे त जेतिरो सादो हुजे ओतिरो हज़म करण में ऐं उन मां फ़ाइदो वठण में उहो वधीक बहितरु आहे। सो हाणे राजी मानी ठहंदी, हुन में ज़ाहिर आहे काफ़ी टाइम लॻंदो। उन खां पोइ या त मां इहे कुशन जा कवर सिबंदमि वेही, कुझु न कुझु अहिड़ो कंदमि जंहिंमें मुंहिंजो वक़्तु ज़ाया न थिए, छो त ड्रामा टी वी वग़ैरह ॾिसंदा रहंदा आहियूं ऐं असां ॾिसंदा घटि आहियूं, ॿुधंदा वधीक आहियूं। सो अॼु जो ही नंढिड़ो व्लॉग मूंखे उमेदु आहे तव्हांखे पसंदि ईंदो। ऐं छो त जेका मां टेबल ठाही उन में मुंहिंजो इलाही टाइम लॻी वियो। उनखे अगरि कंटिन्यू ठाहिजे न त 2.5 खां 3 कलाक कटिंग खां वठी फिनिशिंग ताईं उन में लॻनि था। त मूं त थोरी किस्तुनि में ठाही कटिंग, कुझु राति कई, कुझु वारे वारे सां सुबुह में अलॻि अलॻि टाइमनि ते मूं थोरो थोरो कमु करे छॾियो। तंहिंजे करे वीडियो में उन में घटि टाइम लॻो, न त उन ते पूरो टाइम अगरि लॻिजे त तमामु घणो थो लॻे। सो अलाह सी तव्हां ख़ुशि रखे, आबाद हुजो सदाईं। ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थिए थी जॾहिं कोई बि मूंखे इहो थो ॿुधाए त हुननि खे मुंहिंजी इन्हनि डेली वीडियोज़ मां जेको आहे मोटिवेशन थी मिले, कमु करण जो जज़्बो थो मिले। मां ॾाढी ख़ुशि आहियां। अगरि मुंहिंजी ज़िंदगीअ मां कंहिं हिकु इंसान बि कुझु सिखी वरितो, कंहिं सम्झी वरितो, त इहा मुंहिंजी कामयाबी हूंदी। अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, आबाद रखे, तौफ़ीक़ ॾे पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु करण जी। सो इनशाला हिन नंढिड़े व्लॉग मां अॼु मोकिलायूं था। सुभाणे बि इलाही कम आहिनि, मूंखे न आहे ख़बर त उन ड्यूरेशन उन व्लॉग जो छा हूंदो जेको सुभाणे ठहंदो। सो अलाह बहितर थो ॼाणे त सुभाणे त उनखे ई ख़बर हूंदी, अॻिली घड़ी जो को पतो न आहे। सो अलाह तव्हांखे ख़ुशि रखे, मोकिलायूं था। इनशाला वरी ज़िंदगी रही इनशाला रहंदी त सुभाणे वारे व्लॉग में मिलंदासीं। तेसिताईं अलाह वाही।